महंगाई जी सतायल शहरनि लाइ बुरी ख़बर। हुकूमत तरफ़ां बिजली की क़ीमत में ₹2.63 फ़ी यूनिट वधीक इज़ाफ़े जो इम्कान। सेंट्रल पर्चेसिंग पावर एजेंसी तरफ़ां नेपरा में दरख़्वास्त दाख़िल कई वई। नेपरा दरख़्वास्त 31 जुलाई ते ॿुधणी थी। कराची में शाहराह फैसल वटि बलोच पुल ते ऑयल टैंकर कार मथां ऊंधो थियण वारो वाक़ियो। इंतज़ामिया केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद ऑयल टैंकर खे हटाइण लाइ उपा न वरिता। ऑयल टैंकर खे हटाइण लाइ वॾी क्रेन न पहुची सघी। बलोच पुल ते ईंदड़ वींदड़ रोड आम ट्रैफ़िक लाइ बंदि। हादसे में कार सवार दॿिजी फौत थी वियो ऐं टैंकर मां तेल हारिजी वियो। हादसो इंजन में बाहि लॻण सबबि पेश आयो। पाकिस्तान जे अंदरूनी सियासी मामलनि ते का पोज़ीशन न पिया वठूं। जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जो एहतराम ऐं सियासी पार्टियुनि सां बराबरि वर्ताव ते ज़ोर ॾियूं था। अमरीकी परॾेही तर्जुमान मैथ्यू मिलर जी वॉशिंगटन में प्रेस ब्रीफिंग संदसि चवण आहे त कांग्रेस खां $101 मिलियन बजट जी दरख़्वास्त कई आहे। बजट जी दरख़्वास्त पाकिस्तान में जमहूरियत जी मज़बूती ऐं दहशतगर्दी जे मुक़ाबले लाइ कई वई। अहिड़ा प्रोग्राम हिन माली साल ऐं गुज़िरियल सालनि में थींदा रहिया। जमहूरियत जो दिफ़ा सभ खां वधीक अहम आहे। मां जमहूरियत जी मज़बूती लाइ कमु कयो। मुल्क खे मुतहद रखण जो बहितरीन रस्तो इहो आहे त क़यादत नई नौजवान नस्ल हवाले कई वञे। अमरीकी सदर जो बाइडन जो ओवल ऑफिस में कौम खे ख़िताब चयईं पार्टी जे इतिहाद लाइ सदारती ड्रोड़ तां हथ खयों। कैमला हैरिस में मुल्क ऐं पार्टीअ खे मुतहद रखण जी सलाहियत आहे। अमरीका में कंहिं बि क़िस्म जी तशद्दुद जी का बि जाइ नाहे। असांखे साबित करणो आहे त असां हिकु अज़ीम क़ौम आहियूं। ग़ज़ा जंग जो ख़ात्मो मुग़वियुनि जी बाज़ियाबी चाहियूं था। प्यूटन खे यूक्रेन ते कब्ज़ो करण न ॾींदासीं। सामुंडी तूफ़ान गैमी फिलिपाइन खां पोइ ताइवान सां टकराइजी वियो। तूफ़ान तेज़ बरसातुनि सबबि हादसनि में 2 ॼणा अजल जो शिकार, 200 खां वधीक ज़ख़्मी। साहिली इलाइक़नि मां हज़ारे माण्हुनि जी लॾ पलाण। बिजली बंदि थी वई। मवासिलाती निज़ाम डावाडोल। ऐं सिंध जी सामुंडी पट्टी में बरसात जो इम्कान। कराची, ठट्टे, बदीन ज़िलनि में हल्की बरसात पइजी सघी। मौसमियात खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में मौसम जुड़ाली रहण जो इम्कान आहे। 12 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां सामुंडी हवाऊं हली रहियूं आहिनि, जंहिंमें घिम जो तनासिब 82% आहे।